सोचो रैबर मोचो रैबर दाड़े राज तू दरिया से पंजाब में कब्जो मासूम प्रिया कुमारी के कमे घूम के रसूमी कारकुनन के मुझो देश अस्सलाम वालेकुम नाज़रीन। कैमरामैन हसन उमरानी सां गॾु मां आहियां सलीम लाल जलपाणी। अमीर ॾिसी रहिया सुजाग न्यूज़ रतोद्रो। जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रतोद्रो बस स्टैंड ते, जिते रहबर कमेटीअ जे सॾ ते GS सिंध महाज़ पारां एहतिजाजी कैंप लॻाई वई आहे। अचो त सिलसिले में अॻुवाणनि ऐं कारकुननि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी साईं, अॼु हीअ जेका एहतिजाजी कैंप 24 कलाकनि जे लाइ लॻाई वई आहे, इन बारे में छा चवणु चाहींदो तव्हां? हीअ कैंप जेका लॻी आहे 24 कलाकनि जी बुख हड़ताल कैंप रहबर कमेटीअ तरफ़ां ऐलान थियल हुयो। उन सिलसिले में असां हीअ आई आहे, जंहिंमें प्रिया कुमारीअ जे पहिरीं प्रिया कुमारीअ जी जेका JIT जोड़ी अथऊं, उहा JIT चए थी त प्रिया कुमारी जेरी आहे। जॾहिं जेरी आहे तव्हांखे इहा बि ख़बर आहे त तव्हां हुनखे आज़ादु छो नथा कयो। ॿियो आहे सिंधु दरिया जे पाणीअ ते पंजाब जो कब्ज़ो। असां चऊं था त असांखे 40 जे करारदाद तहत असांखे पाणी ॾिनो वञे। सिंध जूं ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। सिंध में हिन वक़्तु कणिक जा रेट एतिरा किरे छॾिया अथऊं जो माण्हू बुख था मरनि ऐं हारी सफ़ा तबाह थी विया आहिनि। जेके बि सिंध मां गैर क़ानूनी तरह जेके खंबे गुम कया त उहो कुल आज़ादु कयो। असां चऊं था त असांजो इहो ई मुतालबो आहे। जेकॾहिं इहे मुतालबा नथा मञो त अॻिते बि असांजो लाइल अमल इहो हूंदो त इहे बुख हड़तालूं, इहे रोड इहे बंदि थींदा रहंदा। जीअं त अॼु हीअ असांजी 24 कलाकनि जी बुख हड़ताल GS सिंध रहबर कमेटी असांजे पार्टी चेयरमैन रियाज़ अली चाडे जे सॾ ते 24 कलाकनि जी बुख हड़ताल हेडक्वार्टर में रखियल हुई, जेका असां अॼु शहर रतेद्रे में रखाई आहे। असां हुते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। असांजो पहिरियों मुतालबो इहो आहे त सिंधु दरिया ते जेको कब्ज़ो आहे उहो हटायो वञे ऐं उन खां अलावा प्रिया कुमारी जंहिं लाइ चवंदा जे इहा हिननि जोड़ी आहे कमेटी, जॾहिं इहा ख़बर बि अथनि त उहा जेरी आहे त पोइ कमेटी एॾी सिंध गवर्नमेंट आहे उहो हिकु प्रिया कुमारी खे आज़ादु नथा कराए सघनि। ऐं उन खां अलावा सिंध अंदरि रोज़ जो मामूल चोरियूं दाड़ा फुरियूं इहे मामूल बणिजी वियूं आहिनि। को बि माण्हू सुख जो साह नथो खणे। ऐं उन खां अलावा जेको हींअर असांजे सिंध अंदरि कणिक जो फ़सुलु लथो आहे, उन में जेको सरकारी पारदानो मिलंदो आहे उहो सरकारी पारदानो कंहिं बि आबादगार खे न ॾिनो वियो आहे। उहो सरकारी पारदानो उन्हनि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾेई हारी आबादगारनि खे सफ़ा निपोड़ियो वियो आहे। हिन वक़्तु कणिक जो रेट थो हले 2700 रुपया, जॾहिं त भाण जी बोरी 7500 रुपया, कारो भाण हुयो 16000 रुपया। उहे उन्हनि हारियुनि जा हिननि जा कर्ज़ नथा लाहिनि। हे था चवनि सस्ताइब छाजी अथई आहे। जेको ग़रीब माण्हू कमाए 500 रुपया, उहो त अटो किलो वठंदो। उहो किलो तव्हां हाणे बि मार्केट में वञो उहो तव्हांखे 110 रुपया मिलंदो कणिक जो अटो। ग़रीब लाइ त उहो ई महांग बि अथई आहे, त ग़रीब माण्हू त किलो ई वठंदो न। इहो वरी बि फ़ाइदो उन्हनि सरमाएदारनि खे थियो आहे, जेके मण पहिरें वठनि था उन्हनि खे फ़ाइदो थी सघे थो, बाक़ी ग़रीब माण्हू खे को बि फ़ाइदो न आहे। उहे कामोरा बोतार जेके आहिनि उन्हनि खे सहूलियतूं मिलनि थियूं, ग़रीब लाइ कोई समर कोन थो मिले। मूंखे ग़रीब लाइ का बि सहूलियत न आहे। उहे बि पोइ जेके सरमाएदार आहिनि उन्हनि खे ई फ़ाइदो आहे। उहे ई 2 मण 3 मण 4 मण कणिक जा वठी 2700 पहिराईंदा, उन्हनि खे 3000 में अटो पवंदो। बाक़ी ग़रीब माण्हू जेको 500 रुपया मज़ूरी करे थो उनखे उहो ई 110 रुपया मिलंदो। हाड़ जी गर्मी लॻी पई हिते वेहण ई ॾुखियो पियो गुज़रे। असां ई 5-10 मिंटनि जे लाइ जेकॾहिं आया आहियूं, तव्हां 24 कलाकनि जे लाइ हड़ताली कैंप लॻाई वई आहे, पर छा था सम्झो त अहिड़ी कैंप लॻाइण सॼी सिंध में ज़रूरत न आहे? बिल्कुलु सॼी सिंध में ज़रूरत आहे हिन शदीद गर्मी, पर हिन खां वधीक गर्मियुनि में असां रोडनि ते वेठा आहियूं त हीअ एहतिजाजी कैंप जेका आहे असां पोइ बि मथां शाम कई वेठा आहियूं। अहिड़े जून जुलाई जे महीननि में असां रोडनि ते बि वेहंदा आहियूं। सिंध जो दर्द जेको बि रखंदो उनखे इहो अहसासु न थींदो त अॼु हीअ गर्मी आहे, इहो उस आहे, इहो पंहिंजो लोड़ींदो रहंदो। हर को पंहिंजे लाइ थो जीए, पर मां ॾिठो आहे GS सिंध महाज़ जो अॻुवाण हुजनि या कारकुन हुजनि, हमेशह सिंध धरतीअ जे मारूअड़नि जे लाइ जीअंदा आहिनि। पोइ कॾहिं बि उन्हनि ते ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त उहे ॿाहिरि निकिरंदा आहिनि। पर ॾिसां थो त हीअ अटे में लूणु बराबरि तव्हांजा ई कारकुन अॻुवाण हिते शामिलु थिया आहिनि, पर जेके असांजे रतेद्रे शऊर आहे उन्हनि तव्हां सां कोई साथ न ॾिनो आहे। छा था सम्झो छा सबबु थी सघे थो?
असल में सबबु इहो ई आहे हिते हर को थो चए त गुरबत, पर उहा बि गुरबत कोन्हे। असांजो सिंधी माण्हू कमाइण जे लाइ आहे कोन, निकिरे ॿाहिरि कमाईंदो, गुरबत आहे कोन। गुरबत असां बार बार इहा गुरबत चऊं, गुरबत असांजे लाइ इहा शइ कोन्हे, पर जेकॾहिं निकिरंदो महिनत कंदो त इहा गुरबत न आहे। पर माण्हुनि खे असां अपीलूं करे करे थकी विया, पर हीअ जेका बि जीअं महाज़ जिदोजहद हलाए थी, इहा सिंधी माण्हुनि जे लाइ थी हलाए त उन्हनि जे ॾुख दर्द में असां गॾु हुजूं। पर सिंधी माण्हू पोइ बि मोट नथा ॾियनि, टोटली क़ौमूं निकिरी चुकियूं आहिनि, पर सिंधी माण्हू अञा कोन निकितो आहे। सिंधी माण्हू अञा सुकून में निंड में आहे। छो जो नतीजो कहिड़ो निकिरंदो? नतीजो इहो त असां अकेले में हलिया वेंदासीं। असांखे का पंहिंजी धरती जेका आहे उहा धरती न रहंदी। तूं असांखे जेकॾहिं कराची वेंदासीं पासपोर्ट ठाराए वेंदासीं।